बरसात कुदरत तरफ़ां एक रहमत आहे, पर जे उहा हद खां वधीक वसे त ज़मीनी हालतूं ॿोॾि जी सूरत में तबाही जे वर चढ़ी वेंदियूं आहिनि। ताज़ो हिन बरसाती सिस्टम ॿोॾि आणे छॾी आहे। चयो वेंदो आहे त हर 10 वरियनि बाद हिकु ॿोॾि ईंदी आहे। सा हिन भेरे हलंदड़ साल 2022 वारी ही ॿोॾि आहे। हिन बरसाती ॿोॾि हर तरफ़ तबाही मचाए छॾी। ॻोठनि जा ॻोठ पाणी जे हेठि अची ॿुॾी लुढ़ी विया। ग़रीब पोरहित हारी नारी माण्हू सिर्फ़ पंहिंजूं जानियूं बचाइण में कामयाब थिया। चौपायो माल वॾे अंग में ॿुॾी मरी वियो। माण्हुनि जा घर ऐं ज़रूरत वारो घरेलू सामान जहिड़ोकि हंध बिस्तरा, पेतियूं, खटूं, खाइण लाइ रखियल कणक समेत ॿियो सामान पाणी जे नज़र थी ग़ाइब थी वियो। ॻोठाणा रोडनि जे किनारनि जो सहारो वठी झूपड़ियूं अॾे पंहिंजो माल ॿधी ॿारनि बचनि सां गॾु हिन ॾुखे वक़्त मां निकिरण जी कोशिश में मसरूफ़ आहिनि। लाॻीतो 2 ॾींहं ऐं 2 रातियूं हिक ई साही में वसंदड़ तूफ़ानी बरसात सबबि झोल शहर जा समूरा रोड रस्ता पाणी में तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा। घरनि जूं पकियूं तोड़े कचियूं छितियूं टिमण लॻियूं। केतिरा ई घर किरी पिया। माण्हुनि जो साह मुठ में अची वियो। बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो। माण्हू पंहिंजे ॿारनि बचनि सां गॾु घरनि ताईं महदूद थी अला अला कंदा रहिया। कारोबार मुकमल तौरु बंदि थी वियो, जहिड़ोकि ज़िंदगी जो फीथो जाम थी वियो। हिन वक़्तु बि शहर जे केतिरनि ई कॉलोनियुनि में बेहिसाब पाणी बीठल आहे, जंहिंसां शहरियुनि खे वॾियूं तकलीफ़ूं पेश अचनि पयूं। झोल जे भरपासे जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि, जंहिंमें यूनियन काउंसिल वली मोहम्मद कीरियो, यूसी सबगतुल्ला शाह शहीद, यूसी अब्बासाबाद समेत ॿियनि यूसीस जे ॻोठनि, जंहिंमें ॻोठ छबरलो, साडूनी, धामरखी, ॻोठ वली मोहम्मद कीरियो, ॻोठ घुंडण, ॻोठ खान मोहम्मद ख़ासकेली, ॻोठ इमाम बख़्श ख़ासकेली समेत नंढा वॾा ॻोठ बरसाती पाणी जे लपेट में अची ॿुॾल आहिनि। उते बि माण्हू बेघर थी विया आहिनि। बेघर थियल ॿोॾि मुतासिरीन झोल शहर जे मुख़्तलिफ़ सरकारी स्कूलनि ऐं ॿियनि हंधनि ते कैंपनि में पनाह वठी वेठल आहिनि। ॿोॾि मुतासिरीन लाइ ज़िले सांगड़ जी इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं को बि इमदादी सिलसिलो शुरू नाहे कयो। सरकार मुकमल तौरु खेनि बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे, पर वरी बि मक़ामी सियासी समाजी अॻुवाणनि तोड़े सरहदी वारनि खे शाबाश हुजे जो उहे पंहिंजी मदद पाण तहत ॿोॾि मुतासिरीन लाइ खाद खुराक जो बंदोबस्तु करे इंसानियत जी ख़िदमत करे रहिया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार तोड़े ज़िले सांगड़ जी इंतिज़ामिया ॿोॾि मुतासिरीन लाइ तकड़ा क़दम खणी इमदादी सामान जो सिलसिलो शुरू करे त जीअं अवाम खे रिलीफ फ़राहम थी सघे ऐं उहे मुतासिरीन हिन ॾुखे दौर मां निकिरी सघनि। कैमरामैन ग़ुलाम रसूल ख़ासकेली ऐं खान मोहम्मद कीरियो सां गॾु नवीद गुल ख़ासकेली, सिंध TV न्यूज़, झोल।